जी नादरीन, कंदकोट गांव खबर शेर कंदालम कंदकोट एसीयूपी जिले कश्मीर पार्टी डिवीजनल सदर जुरियत बिजारानी, जिले सदर दिलमुराद खान डहानी, नूर खान सब्जोई, फजुल मोहम्मद दस्ती, गुलाम अली सब्जोई, इंजीनियर मुजीब मलक, मोहम्मद इब्राहिम खाकी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में कंदकोट में वधंदड़ क़बाइली दहशतगर्दीअ जे ख़ात्मे लाइ एहतजाजी रैली कढी वई। वधीक रिपोर्ट करे रहियो आहे मीर हसन मलक। मुख्तलिफ कबीलनि में जेके कबील जहिड़ा हलनि था, इनमें मामदानी बंगवार, इनमें तेगानी बिजारानी, इनमें चाचड़ सब्जोई, इनमें जागीरानी जेको आहे चाचड़, मुख्तलिफ जेके कबीलनि में असां डहाणी भयो, इनमें जहिड़ा हलनि था असां सरदारनि खां बि अपील कयूं था, घुर कयूं था त असांखे ज़िले कश्मीर अमन खपे। अमन न मिलियो त असां APC घुराए लाइमल थींदासीं, इंशाअल्लाह इन खिलाफ़ तहरीक हलाईंदासीं। चीफ ऑफ आर्मी का, चीफ जस्टिस पाकिस्तान का साईं मेहरबानी करता है अदा कयो त ही जेका कबाली झेड़ा असां नासूर मिलनि जेके असांजा बचा कलम जे बजाए उन्हनि खे क्वेश्चन मिली आहे त महिरबानी करे हितां रोल था कयो। सरदार में मीर गुज़ारिश है रोल के कबाली ख़त्म थी सघे।